गंबट में पीर अब्दुल कादिर शाह जिलानी इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस अस्पताल अंदर दवाउन जा रूम स्टॉक बनियल। एमएस पारा गरीबन के दवाऊं न ॾियण सबब दवाऊं एक्सपायर थियण लॻियूं। इन हवाले से वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे गंबट मां CN न्यूज़ जो रिपोर्टर मुहिब अली रतन। जी मुहिब अली, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल नायला, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। गंबट पीर अब्दुल कादिर शाह जिलानी इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस अस्पताल अंदर दवाउन जा रूम स्टॉक बनल। MS पाड़ा गरीबन के दवाऊं न ॾियण सबब दवाऊं डेट एक्सपायर थियल। CNP जे नुमाइंदे वीडियो हथ करे वरता, जॾहिं त गंबट पीर अब्दुल कादिर शाह जिलानी इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल अस्पताल दुनिया लेवल ते मशहूर हुजण सबब सॼी पाकिस्तान में ईंदड़ वेंदड़ मरीज़न के दवाऊं न ॾियण करे MS जी लापरवाही करे दवाउन जा स्टॉक करे रखी एक्सपायर थियण लॻियूं आहिनि। जेके गरीब मरीज़न के एक्सपायरन जा डोज लगण सबब हर रोज़ बुनियाद ते अस्पताल में लाश निकरण लगा, उन्हनि जो ज़िम्मेवार केर आहे? जी मेहरबानी मुहिब अली तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।